अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, उम्मीद है तो सब ठीक ठाक मज़े में हूंदो। असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस कयोसीं त डिफरेंशिएट कयोसीं क्लासिकल ऐं मॉडर्न फिजिक्स के। उन खां अलावा असां फ्रेम ऑफ रेफरेंस ते डिस्कस कई। फ्रेम ऑफ रेफरेंस में छा डिस्कस कयोसीं त जेकॾहिं को बि ऑब्ज़र्वर आहे उहो कहिड़ी लोकेशन किथे ऐं कॾहिं यानी को इवेंट ऑब्ज़र्व करे थो, मयर करे थो विथ रेस्पेक्ट एक्स एक्सिस, वाई एक्सिस एंड जेड एक्सिस। उन में असां ॿ हिस्सा पढ़ियासीं, इनर्शियल ऐं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस। इनर्शियल उनखे चयोसीं, इनर्शियल उहो फ्रेम ऑफ रेफरेंस चयोसीं जंहिंमें न्यूटन्स जा लॉस वैलिड थियनि ऐं एक्सीलरेशन ज़ीरो हुजे, फोर्स जो इफेक्ट न थिए। ऐं नॉन इनर्शियल कहिड़ो हो, जेके एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदा आहिनि, वेरिएबल वेलासिटी वारा। उन खां पोइ असां यानी कि उन न्यूटन फिजिक्स ते यानी हिकिड़ो ट्रांसफॉर्मेशन पढ़ियोसीं, गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन। उहो असांखे ॿिनि फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ लो वेलासिटीज़ जेके ऑब्जेक्ट्स मूव कंदा आहिनि उन्हनि जी मेजरमेंट विथ रेस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरेंस, ऐं उहे टू फ्रेम ऑफ रेफरेंस कहिड़ा हुआ, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस। उन में जेकी बि असां रिज़ल्ट वरितीसीं उन में कंक्लूजन कयोसीं त जेको गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन आहे उहो लार्ज वेलासिटी यानी हाई वेलासिटी यानी स्पीड ऑफ लाइट जे जॾहिं कंपेयर पिया कयूं उन जे मुताबिक़ असांजी रिज़ल्ट उन जी सही न पई अचे। त ऐं उन में छा पढ़ियोसीं, टाइम इज़ एब्सोल्यूट। इहे सभु शयूं असां यानी कि प्रीवियस लेक्चर्स में डिस्कस करे चुका आहियूं। अचो त हाणे असां यानी लोरेंस ट्रांसफॉर्मेशन यानी जॾहिं असां लार्ज वेलासिटीज़ ते जेकॾहिं असां मेजरमेंट वठूं विथ रेस्पेक्ट फ्रेम ऑफ रेफरेंस, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़, त उते अची डिस्कस कयूं। सो ॾिसो अॻियां, द इक्वेशंस रिलेटिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ ए पार्टिकल इन द टू इनर्शियल फ्रेम्स ऑन द बेसिस ऑफ रिलेटिविस्टिक्स आर स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। यानी कि हिन लोरेंस फैक्टर में हिकिड़ो रिलेटिविस्टिक टर्म अची वेंदो आहे। व्हाट डू मीन बाय रिलेटिविस्टिक? जॾहिं बि कॉमन स्पीड खे अप्रोच कयूं कंहिंसां, स्पीड ऑफ लाइट सां, माना कंपेयर करायूं कंहिं बि बॉडी जी मोशन खे, कंहिं बि बॉडी जी वेलासिटी खे, स्पीड खे असां कंपेयर कयूं कंहिंसां, स्पीड ऑफ लाइट सां, त इहो टर्म छा सॾाइबो आहे, रिलेटिविस्टिक्स। छा हूंदो आहे, रिलेटिविस्टिक फैक्टर हूंदो आहे। क्लियर? हाणे या स्पेशल थ्योरी जे मुताबिक़ त हिते यानी कि या स्पीड ऑफ लाइट सां कंपेयर था कयूं, दैट्स वाई असां लोरेंस फैक्टर जे बुनियाद ते कॉन्सेप्ट वठंदासीं। हाणे असां यानी कि हिन लोरेंस फैक्टर में यानी लोरेंस ट्रांसफॉर्मेशन में यानी कि जीअं असां प्रीवियस में गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन में डिस्प्लेसमेंट ट्रांसफॉर्मेशन पढ़ी आया हूं विथ रेस्पेक्ट टू मूविंग फ्रेम, एक्स प्राइम इज इक्वल टू एक्स माइनस वी टी, इहो पढ़ी आया हूं। लेकिन जेकॾहिं इहा ई इक्वेशन असां हिन में अप्लाई कंदासीं त ग़लति ईंदी, रिज़ल्ट सही एक्यूरेट न ईंदी। पोइ हिन जे लाइ छा थींदो, ही आहे असांजो गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन। जेकॾहिं लोरेंस ट्रांसफॉर्मेशन जे लाइ इहो ई डिस्प्लेसमेंट मेजर कयूं, त पोइ छा थींदो, एक्चुअली एक्स प्राइम इज इक्वल टू एक्स माइनस वी टी अपान में 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर। ही टर्म अची वेंदो यानी कि ऑन द बेसिस ऑफ व्हाट, लोरेंस ट्रांसफॉर्मेशन या रिलेटिविस्टिक। यानी हिते जेको के फैक्टर ईंदो, लोरेंस फैक्टर व्हिच इज इक्वल टू द 1 अपान 1 माइनस वी स्क्वायर which is equal to the 1 upon 1 minus v square upon c square whole root। ठीक है, ही असांजो फैक्टर, या असां हिन खे हीअं बि लिखी सघूं था 1 अपान में 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर होल रूट। ठीक आहे, ॻाल्हि साॻी आहे, छो जो रूट 1 जो साॻियो ई अची वेंदो। हाणे ही फैक्टर कीअं थो ड्राइव थिए असांजे बुक में कोन्हे, इन करे असां थोरो ड्राइव कयूं इनखे त इहो कीअं थियो। ठीक आहे, शाबाश। हाणे अचो त असां लोरेंस ट्रांसफॉर्मेशन में जेको ही के फैक्टर वैल्यू आहे असांजो, इनखे ड्राइव कयूं। के इज इक्वल टू 1 अपान 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर होल रूट। ठीक आहे, इनखे ड्राइव था कयूं। हाणे ॾिसो
as we know that from Galilean transformation x prime is equal to x minus vt and x is equal to x prime plus vt prime। हाणे इन ते थोड़ो गौर कंदा हलजो। हाणे इन में छा है कॉन्सेप्ट छा है त ॾिसो जेकॾहिं मां हिन खे हीअं फॉर सेक ऑफ डेरिवेशन फॉर सेक ऑफ अंडरस्टैंड यानी कि अंडरस्टैंडिंग त असां छा कयूं मां हीअं लिखी सघां थो एक्स प्राइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द एक्स माइनस वी टी आल्सो एक्स इज directly proportional to the x prime plus vt prime असां लिखी सघूं था why not। हाणे असां हिन खे प्रोपोर्शनलिटी हटाए इक्वलिटी साइन ॾेई को कांस्टेंट रखे सघूं था कीअं ॾिसो x प्राइम इज इक्वल टू k कांस्टेंट इंट में x माइनस vt ऐं हेॾां असां लिखी सघूं था x इज इक्वल टू k कांस्टेंट x प्राइम प्लस vt प्राइम ये लिखी सघूं था वाई नॉट। हाणे असांखे ही के फैक्टर ड्राइव करणो आहे फ्रॉम स्पीड फार्मूला v इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन t वेयर डिस्टेंस इज इक्वल टू v इंटू t ही असां यानी कि सिंपल फार्मूलो यूज़ कंदा आहियूं। इन खे मां जेकॾहिं हीअं वठां इन खे जेकॾहिं मां हीअं करे वठां यानी कि इन खे असां जेकॾहिं हीअं करे वठूं v इज इक्वल टू c एंड s इज इक्वल टू x अपॉन t ठीकु आहे। जेकॾहिं मां हिन खे x जो वैल्यू कढां त ct थी वेंदो एज आल्सो यानी x प्राइम इज इक्वल टू ct प्राइम असां ही ॿ टर्म यूज़ करे सघूं था ऐं पुट करे सघूं था हिननि में यानी कि असांखे k जो वैल्यू फाइंड करण जे लाइ। हाणे के जो वैल्यू पुट करण जे लाइ हेॾे गौर कयो जेकॾहिं मां हिन इक्वेशन जे बुनियाद ते अचां त एक्स प्राइम इज इक्वल टू के एक्स जो वैल्यू छा आहे हलो फ़िलहाल तव्हां यानी कि रखे छॾियो तॾहिं पुट कयो तॾहिं सही आहे। एक्स जो वैल्यू छा आहे एक्स इज इक्वल टू सी टी एक्स इज इक्वल टू सी टी माइनस वी टी इहो थी वियो। हाणे इन खां अलावा जेकॾहिं तव्हां x ते अचो x इज इक्वल टू के एक्स प्राइम जो वैल्यू सी टी प्राइम आहे त सी टी प्राइम प्लस वी टी प्राइम अची वियो। हाणे हेॾां बि पुट करे सघो था तव्हां एक्स प्राइम जो वैल्यू सी टी प्राइम एक्स जो वैल्यू सी टी त पुट कयो भली हीअ इक्वेशन असांजी थींदी सी टी प्राइम इज इक्वल टू के सी टी माइनस वी टी क्लियर त हीअ असां हिन खे इक्वेशन नंबर 1 जो नालो ॾेई सघूं था ऐं हेॾां ॾिसो एक्स जो वैल्यू पुट कयोसि एक्स जो वैल्यू पुट कयो सी टी इज इक्वल टू के सी टी प्राइम प्लस वी टी प्राइम हीअ असांजी इक्वेशन नंबर 2 असां कंसीडर करे सघूं था क्लियर ओके। हाणे तव्हां इक्वेशन नंबर 1 ऐं 2 खे मल्टीप्लाई करे सघो था। नाउ मल्टीप्लाइंग इक्वेशन नंबर 1 and 2 सो इक्वेशन नंबर 1 खे यानी कि हेॾां मल्टीप्लाई कयो विद इक्वेशन नंबर 2 सां त हिते असां सी टी मल्टीप्लाई बाय सी टी प्राइम इज इक्वल टू वाट के इंट में सी टी प्राइम प्लस वी टी प्राइम मल्टीप्लाई में के इन सी टी मल्टीप्लाई में सी टी माइनस वी टी ठीकु आहे सी टी माइनस वी टी। अच्छा हाणे हिते ॾिसो हीअ के आहे मल्टीप्लाई थी सघे थी क्लियर। हाणे हिन मां कहिड़ी शइ कॉमन निकिरी सघे थी हितां असां कॉमन कढी सघूं था टी प्राइम हितां असां कॉमन कढी सघूं था टी प्राइम ठीकु आहे बाक़ी बचंदो सी प्लस वी ऐं हितां के साॻी हितां असां कॉमन कढी सघूं था टी माना हिते सी माइनस वी थी वेंदो क्लियर। हाणे असां हेॾां सी टी मल्टीप्लाई बाय सी टी प्राइम रखे सघूं था साॻियो हेॾां अचो यानी के ही बाहे के स्क्वायर टी प्राइम इंट में टी लिखी सघूं था ही सी प्लस वी इंट में सी माइनस वी या असां इक्वेशन ईअं रखे सघूं था। हाणे ही तव्हां यानी कि जनरल फार्मूलो पढ़ी आया हूंदो ए प्लस बी
इंट में a माइनस बी इज इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। तो हिते तव्हां ईअं यानी कि इहो यानी फार्मूलो यूज़ करे सघो था के स्क्वायर टी प्राइम इंट में टी इंट में तव्हां छा था रखे सघो सी स्क्वायर माइनस वी स्क्वायर। क्लियर। हेॾां ॾिसो बराबर जे हिन पासे सी इंट सी सी स्क्वायर टी इंट टी प्राइम। हाणे टी टी में कैंसिल, हाणे तव्हां टी टी में कैंसिल करे सघो था, टी प्राइम में कैंसिल करे सघो था। तो ॾिसो सी स्क्वायर इज इक्वल टू के स्क्वायर इंट में सी स्क्वायर माइनस वी स्क्वायर। असांखे के मालूम करणो आहे त के स्क्वायर इज इक्वल टू सी स्क्वायर अपान में सी स्क्वायर माइनस वी स्क्वायर। हाणे तव्हां हिनखे कीअं था करे सघो, सी स्क्वायर मथो साॻियो रखियो, सी स्क्वायर मथियो साॻियो रखियो ऐं सी स्क्वायर हिन ब्रेकेट मां कॉमन कढो, सी स्क्वायर कॉमन कढी 1 बचंदो सी स्क्वायर में डिवाइड माइनस वी स्क्वायर अपान में सी स्क्वायर थी वेंदो। हाणे ज़हन में रखो जॾहिं बि को टर्म अहिड़ो हुजे जेको अंदरि हिन ब्रेकेट में या उन इक्वेशन में न हुजे ऐं असां कॉमन कढूं त असां छा कंदासीं, जिथे न हूंदो उहो टर्म जेको कॉमन कढूं था उहो उन टर्म सां डिवाइड करे छॾींदासीं। छो जेॾी महिल असां हिनखे वरी सॉल्व कंदासीं डिवाइड करे त वरी साॻियो ई आंसर अची वेंदो। ठीकु आहे। ईअं इनखे चइबो आहे रेशनलाइज़ करणु। ठीकु आहे। त असां हिनखे रेशनलाइज़ कयोसीं। हाणे ॾिसो हेॾां के स्क्वायर ही सी स्क्वायर में कैंसिल, त ही बचो के स्क्वायर इज इक्वल टू 1 अपान में 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर। हाणे सी स्क्वायर, हाणे ॾिसो ही के स्क्वायर आहे त रूट कढूं बोथ साइड, यानी स्क्वायर ख़त्म करण जे लाइ रूट ॾिनोसीं। हाणे रूट स्क्वायर में कैंसिल थी वियो, बाक़ी बचो के इज इक्वल टू 1 अपान में यानी के होल रूट 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर। या असां हिनखे लिखी सघूं था 1 जो रूट 1 ई थींदो अपान में बाक़ी छा ईंदो 1 माइनस वी स्क्वायर अपान सी स्क्वायर। दिस इज अ प्रूफ। त ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसो ही आहे अव्हांजो प्रूफ, यानी कि छा जो के फैक्टर जो यानी लोरेंस फैक्टर जो। क्लियर बाबा। सो नोट करे वठो, स्क्रीनशॉट करियो। शाबाश।